अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल जेको आहे पाचन पोयां हिकु नओं ड्रामो बहितरीनु आयो आहे सिंध टीवी ते। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हिकु बहितरीनु ड्रामो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो प्यार ऐं मोहबत जे आहे। हिन ड्रामे जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जी तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ नई एपिसोड में जेको आहे सो साइमा जो जेको पीउ आहे उहो जेको आहे सो सख़्तु बीमार थी पवंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हुनखे हार्ट अटैक थी पवंदो ऐं उहो अस्पताल में पहुची वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन सभिनी जे पोयां अर्शिला जो जेको आहे सो हथु आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त अर्शिला जेका जेको आहे सो साहिब जे मोहबत में दीवानी थी चुकी आहे, पर साहिब जेको आहे सो हुनखे लिफ्ट न पियो कराए। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में साहिब हिन सां मिलणु ईंदो, पर जेको आहे सो अर्शिला हुनखे मना करे छॾींदी ऐं हुनखे अर्शिला चवंदी त जेको आहे सो हीअ अॼु पंहिंजो आख़िरी मुलाक़ात आहे ऐं अॼु खां पोइ असां न मिली सघंदासीं। तुंहिंजे इन बेरुखी जे करे मुंहिंजो बाबा अॼु वॾी तकलीफ़ में आहे। तंहिंखां पोइ साहिब चवंदसि त मूंखां वॾी ग़लती थी वई आहे जो मां तो ते हथु खयो आहे, इन जी मां तोखां माफ़ी वठां थो। तंहिंखां पोइ चवंदसि त मां तोखे माफ़ु कयो आहे, पर हाणे बाबा जी हालत सफ़ा ख़राबु आहे। उन खां पोइ ॿुधायूं तो इस्पताल में पंहिंजे पीउ सां मिलणु वेंदी, पर हुनजी अम्मा हुनखे चवंदी त हुन कहिड़ो कसरु रहियल अथई पंहिंजे पीउ में जेको तूं हाणे कढणु आई। तंहिंखां पोइ चवंदसि त अम्मा मूंखां ग़लती थी आहे, मूंखे माफ़ु कयो। अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।